नाज़रीन, कराची में खबर अवां के ॾियूं पिया त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नाअहली लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नाज़रीन, अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख MPA राजा अज़हर सीनियर वकीलनि कानूनी माहिरनि सां गॾु सिंध हाई कोर्ट पहुतो। उन मौक़े ते हलीम आदिल शेख चयो त वॾो वज़ीर मुराद अली शाह सादिक ऐं अमीन नाहे रहियो। हर हफ़्ते उन जे ख़िलाफ़ आइनी पटीशन दाख़िल कराईंदासीं। एक दफ़ो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं नाज़रीन त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नाअहली लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख MPA राजा अज़हर सीनियर वकीलनि ऐं कानूनी माहिरनि सां गॾु सिंध हाई कोर्ट पहुतो। नाज़रीन, उन मौक़े ते हलीम आदिल शेख चयो त वॾो वज़ीर मुराद अली शाह सादिक ऐं अमीन नाहे रहियो। हर हफ़्ते उन जे ख़िलाफ़ आइनी पटीशन दाख़िल कराईंदासीं।